घोटकी ज़िले जे तके ने 205 ते थींदड़ ज़िमनी चूंड में JUI घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श महर जे हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था घोटकी खां पंहिंजे रिपोर्टर अलहवरायो बुज़दार खां। जी अलहवरायो बुज़दार, JUI पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार जे हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी इन 205 घोटकी वारे तक ते थींदड़ ज़मीनी चूंडुनि जे हवाले सां अॼु अहम अॻुभराई थी आहे। हिन तक ते सुठी पोज़ीशन रखंदड़ जमियतुल उलमा इस्लाम जेतोणीकि 5 उम्मीदवारनि खां हथु खणायो हुयो, पर हुननि अॼु बाज़ाब्ता तौर ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मोहम्मद बख्श महर जे हिमायत जो उसूली फ़ैसिलो करे वरितो आहे। उन हवाले सां पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मोहम्मद बख्श महर अॼु JUI घोटकी ज़िले जे अमीर मौलाना मोहम्मद इसहाक़ लगारी सां मुलाक़ात की, जंहिं मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे मौलाना मोहम्मद इसहाक़ लगारी चयो त पीपल्स पार्टी ऐं JUIF जे मरकज़ी अॻुवाणनि जे विच में थियल मुलाक़ात दौरान इहो तइ कयो वियो हो त जमायत तरफ़ां इहो तइ कयो वियो हो त हिन तक ते कंहिं बि ग्रुप जी हिमायत जो फ़ैसिलो JUIF घोटकी ज़िले जा मक़ामी अॻुवान कंदा। जंहिं करे अॼु असां इहो फ़ैसिलो करे वरितो आहे त हिन तक ते मोहम्मद बख्श महर जी भरपूर हिमायत कबी, उनखे कामयाबु कराइबो। जॾहिं त उन हवाले सां ॿिनि ॾींहंनि जे अंदरि पीपल्स पार्टी ऐं JUIF जा जेके अॻुवान आहिनि उहे हिकु प्रेस कॉन्फ्रेंस पूर्ण कंदा। जी वरी महिरबानी अलहवरायो बुज़दार तफ़सील ॿुधाइण जे लाइ।